अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भली कार ऐं वक़्त पोस्तार हेडलाइंस वारी ॾिठूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां त सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिक ऐं भान सईदाबाद टाउन कमेटी जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो जारी आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जे हिक सीट ते PP जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद हिन वक़्तु वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिक ऐं भान सईदाबाद टाउन कमेटी जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जे हिक सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टीअ जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिक ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि सख़्तु मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिक सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडुनि दौरान पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद हिन वक़्तु वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में सख़्तु मुक़ाबिलो आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिक ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिक सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडुनि पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिक ऐं भान सईदाबाद टाउन कमेटी जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिक सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे।
यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिकु ऐं भान सैदाबाद टाउन कमेटियुनि जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे हिकु ऐं भान सईदाबाद टाउन कमेटी जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। वहां आगाह कयूं पिया सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। सखर जे 6 सीटुनि ते बि सख़्तु मुक़ाबिलो आहे। इन हवाले सां साहिल जोगी असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। साहिल, छा तफ़सील आहिनि? पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे, छा तफ़सील आहिनि मां वटि? साहिल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं बग़ैर वक़्फ़े जे पोलिंग जारी रही। इन हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त सखर में जेको मेन मुक़ाबिलो आहे उहो UC 10 जी सीट ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI जे विच में थियो आहे। UC चेयरमैन ते डिप्टी मेयर सखर डॉक्टर अरशद मुगल ऐं उन सां गॾु वाइस चेयरमैन तारक हुसैन चौहान जिन मुक़ाबिलो कयो JUI वारनि सां। JUI जो उम्मीदवार चेयरमैन जो अमाला जमाली ऐं वाइस चेयरमैन जो उम्मीदवार खैर मोहम्मद सुमरो हुआ। अॼु सॼो ॾींहुं पोलिंग जो अमल जारी रहियो। इन हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त सखर जे UC 10 ते टोटल वोटर्स जो तादाद 5088 हुयो ऐं मजमूई तौर ते अॼु जेको टर्न आउट उहो रहियो त इंताई घटि रहियो। जेको ॿुधायो पियो वञे त टर्न आउट 20% रहियो। ऐं हिन वक़्तु असां उते पोलिंग स्टेशन ते मौजूदु आहियूं जिते पोलिंग जो अमल मुकमिल थी वियो आहे। हाणे दॿा सभिनी एजेंटनि जे साम्हूं खोलिया विया आहिनि। हाणे जेको ॻणप जो सिलसिलो उहो जारी आहे। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त अॼु जेको सखर जी तारीख़ में पहिरियों भेरो CCTV लॻाए करे पोलिंग थी ऐं CCTV जे ज़रिए इलेक्शन कमीशन उनखे मॉनिटर बि कयो ऐं इलेक्शन कमीशन में मॉनिटरिंग सेल बि क़ाइमु कयो वियो। इन हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त सखर डिवीज़न में टोटल 6 सीटनि ते मुक़ाबिलो थियो, जंहिंमें सखर जी 1 सीट, उन खां अलावा घोटकी जी 1 सीट ऐं 4 सीटनि ते खैरपुर में मुक़ाबिलो थियो। सखर में JUI ऐं पीपल्स पार्टी जे दरमियान मुक़ाबिलो हुयो, जॾहिं त घोटकी में बि JUI ऐं पीपल्स पार्टी जे विच में मुक़ाबिलो थियो ऐं खैरपुर में PTA ऐं पीपल्स पार्टी जे विच में मुक़ाबिलो थियो। अॼु सॼो ॾींहुं वोटर्स जेके हिते आया उन्हनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे उम्मीदवारनि खे उन्हनि वोट बि ॾिनो। उन खां अलावा मां ॿुधाईंदो हलां जेके उम्मीदवार आहिनि उहे बि पंहिंजी फतेह जे लाइ, पंहिंजी सोभ जे लाइ, पंहिंजी कामयाबी जे लाइ पुरउमीद नज़र आया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त फतेह असांजी थींदी, पर कणप खां पोइ ई हतमी फ़ैसिलो थींदो त फतेह कंहिंजे नसीब में अचे थी। तो इन हवाले सां सखर डिस्ट्रिक्ट में टोटल 12 सीटूं ख़ाली हुयूं जंहिंते मुक़ाबिलो थियणो हुयो, पर 6 सीटूं अॻु में ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुकियूं हुयूं, जंहिंमें सखर डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर शहज़ोर शाह उहो पिणु बिना मुक़ाबले कामयाब थी चुको। मतिलबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 6 सीटनि ते सखर डिवीज़न में इलेक्शन थी आहे। बाक़ी 6 सीटूं जेके आहिनि अॻु में बिना मुक़ाबले कामयाब थी चुकियूं आहिनि। त इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे जो पोलिंग जो अमल मुकमिल थी चुको आहे। तमामु पोलिंग स्टेशननि ते दॿा खोलिया विया आहिनि तमामु एजेंटनि जे साम्हूं ऐं हाणे ॻणप थी रही आहे। साहिल, पोलिंग दौरान को अणवणंदड़ वाक़ियो त पेश न आयो ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं रहिया? जी बिल्कुलु, ओवरऑल सखर में ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु रहिया। सॼो ॾींहुं पुलिस जी नफ़री पोलिंग जे ॿाहिरि ऐं पोलिंग जे अंदरि मुक़ररु रही ऐं तमामु पोलिंग स्टेशन ते जेको पोलिंग जो माहौल आहे उहो पुरअमन रहियो। को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो
सखर में पेश न आयो ऐं उन खां अलावा ॿुधाईंदो हलां त खैरपुर ऐं घोटकी में बि को अहिड़ो अणवणंदड़ वाक़े जा के बि इतला कोन मिलिया आहिनि। इन हवाले सां इलेक्शन कमीशन जो चवणो आहे त असां तमामु पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया हुआ ऐं जेको शफ़ाफ़ माहौल असां वोटिंग जो रखियो, इन जे करे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश कोन आयो ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु रहिया। ऐं इन हवाले सां जेको उम्मीदवारनि जो हिक ॿिए सां पंहिंजे हरीफ़नि सां बि जेको अॼु मेल जोल ऐं मुलाक़ातुनि वारो सिलसिलो हुयो उहो थींदो रहियो, पर उन्हनि बि पाण खे हिक ॿिए खे भाकुर पाईंदे असांखे नज़र आया। ॿाहिरि जॾहिं बि पोलिंग स्टेशन जे ॿाहिरि मिलिया त हिक ॿिए खे भाकुर पाईंदे ऐं खिलंदे ऐं उन्हनि बि वक़्तु गुज़ारियो। त इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त जेके वोटर्स हुया उन्हनि विच में बि को फ़र्क़ु महसूसु न थियो ऐं को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश न आहे। को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। साहिल जोगी तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़मीनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टीअ जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे, जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटुनि घोटकी ऐं खैरपुर जे हिकु ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बैदि वोटनि जी ॻणप हिन वक़्तु जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे, जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटुनि घोटकी ऐं खैरपुर जी हिकु ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते बि पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो थियो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे, जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में बि चोटीअ जो मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटुनि घोटकी ऐं खैरपुर जे हिकु ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। मकानी चूंडुनि बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंड पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद ऐं तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। इन हवाले सां मलीर मां वहीद मुराद सियाल असांखे जॉइन कयो आहे। वहीद मुराद, छा तफ़सील आहिनि? जी वक़्तु बिल्कुलु डिस्ट्रिक्ट मलीर जे 2 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे 3 यूनियन कमेटियुनि ते अॼु मकानी चूंड जो अमल जेको आहे उहो मुकमिल थी चुको आहे। हिन वक़्तु ॻणप जो सिलसिलो जारी आहे। गॾा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे UC मुराद मेमन ते तमामु हिकु दिलचस्प सूरत रही ऐं दिलचस्प मुक़ाबिलो हो त गॾाप टाउन जे जेका UC मुराद मेमन आहे उते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद जो मुक़ाबिलो तहरीक इंसाफ़ जमा इस्लामी तहरीक लबैक समेत जेके बाज़ाद उम्मीदवार हुआ उन्हनि सां मुक़ाबिलो जॾहिं गॾाप टाउन जेकी UC आहे UC गॾाप उते पिणु वार्ड नंबर 4 उते बि पिणु दिलचस्प जेको आहे सो काउंसिलर जो मुक़ाबिलो रहियो ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका पंहिंजो मलीर टाउन आहे उते पिणु जेको वार्ड नंबर 3 आहे उते पिणु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत जेके ॿियूं जमातूं आहिनि उन्हनि जो पिणु सॼो ॾींहुं जेको आहे दिलचस्प मुक़ाबिलो रहियो।
तव्हांखे ॿुधाए थो 46 जेको आहे पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं 700 जे लॻभॻि जेको आहे पुलिस एहलकार जेको आहे हिते मुक़ररु कया विया जंहिंमें लेडीज़ अमलो उते हुयो। उन सॼे ॾींहं जे दौरान SSP मलीर डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर समेत आरओज़ जेके आहिनि उहे पिणु जेको दौरा कंदा रहिया। हिन वक़्तु गणप जो अमल जारी आहे। तव्हांखे ॿुधायां KTN न्यूज़ जेका टीम आहे उहा मुराद मेमण में हिन वक़्तु उते ई गणप वारी जाइ ते मौजूदु आहे। थोरी देरि में रिज़ल्ट जेको आहे अचणु शुरू थी वेंदो। जी वहीद मुराद सयाल तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। वहीद मुराद सयाल असांखे आगाह करे पियो मलीर मां। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम दंगल आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। जॾहिं त सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे 1 ऐं भान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी 1 सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। टंडो अलियार जी सूरत हाल मालूम करण लाइ शहरियार मेमण असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। शहरियार छा तफ़सील आहिनि? पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। जी बिल्कुलु म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 1 ते जेको आहे पोलिंग जो अमल जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। जॾहिं त गणप जेका आहे उहा शुरू थी वई आहे। टंडो जी जेका इलेक्शन आहे उहा तमामु जेका सूरत आहे उहा तमामु दिलचस्प रही। जॾहिं पीपल्स पार्टी उम्मीदवार साम्हूं जेको आहे को बि उम्मीदवार न हो। उन बावजूद जेको आहे जेका मुसलसल जेका सुबुह 8 बजे खां वठी शाम 5 बजे ताईं जेका उहा पोलिंग हलंदी रही। जॾहिं आज़ाद उम्मीदवार जेको आहे गुज़रंदी जेको आहे PP उम्मीदवार जे हक़ में जेको हथु खणी वियो हो पर इलेक्शन कमीशन पारां चयो वियो त आज़ाद उम्मीदवार खे जेको 72 कलाक पहिरीं जेको हथु खणणो हो जेको हथु हुन न खयो। हुन 24 कलाक पहिरीं हथु खयो। हुन करे पोलिंग जेको सिलसिलो आहे उहो सुबुह 8 बजे खां शाम 5 बजे ताईं जारी रहंदो जेको शाम 5 बजे ताईं जारी रहियो। अञा ताईं जेको आहे रिज़ल्ट जी अनाउंसमेंट जेका उहा नथी सघी आहे। जंहिंमें सुबुह खां वठी जेको सिक्योरिटी ऐं इंतज़ाम जेके इलेक्शन जे पोलिंग जे ॿाहिरां तमामु घणा सख़्तु थिया हुआ। जॾहिं त उन खां अलावा काउंटिंग जेको सिलसिलो आहे उहो अञा ताईं जारी आहे। शहरियार मेमन तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में दंगल आहे। जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जे 1 ऐं बान सईदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी 1 सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। खैरपुर जी सूरत हाल मालूम करण लाइ ख़ादिम जोड़े जो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ख़ादिम छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु वक़्तु खैरपुर जे 9 वार्ड जे जनरल सीट ते ज़िमनी चूंडुनि जे हवाले सां वोटिंग वारो अमल जेको आहे मुकमल थियण बैदि गणप वारो शुरू आहे जारी आहे। हिन जनरल काउंसिल जे सीट ते PP जे नौमान बसान GDA जे सैद आसिफ अली शाह राजकी ऐं आज़ाद उम्मीदवार सईद नवाज़ मरी जेके उम्मीदवार आहे उन्हनि में मुक़ाबिलो हुयो जेको हिन वक़्तु वोटिंग वारो अमल मुकमल थियण खां पोइ गणप वारो तव्हांखे इहो ॿुधायूं त हिन 9 वार्ड ते 2634 जेके रजिस्टर्ड वोटनि जो तादाद हुयो जेको सुबुह खां 8 वॻे खां 5 वॻे ते जेको बिना वक़्ते जो जारी रहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त 2 पोलिंग स्टेशनूं हुयूं जेका हिकु ओस्तागाईअ में ॿियो डबर माला उते 2 पोलिंगनि ते जेको आहे सो जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहे उहे इंतिहाई सख़्तु कया विया हुआ। उन सां गॾु इहो बि हुयो त जेका मीडिया पर्सन हुया उन्हनि जे अंदरि जेको आहे कोर्ट में वञण खां फोटोग्राफी करण खां मनो कयो वियो रोकियो वियो। जी ख़ादिम जोड़ जो तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। सिंध में मकानी इदारनि जी खाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे। जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जे चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद
तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जी हिकु ऐं भाण सैदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार बि आम्हूं साम्हूं आहिनि। कादरपुर जी सूरत हाल मालूम कंदासीं। ज़फ़रुल्ला भुट्टो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। ज़फ़रुल्ला, छा तफ़सील आहिनि? पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे, छा सूरत हाल आहे अवां वटि? सुबुह 8 बजे खां शुरू थियल पोलिंग स्टेशन जेको कादरपुर जो वार्ड नंबर 2 आहे उन ते जेको हिन वक़्तु काउंटिंग जो अमल जेको आहे ॻणप जो उहो शुरू थी चुको आहे ऐं पोलिंग जेकी आहे उहा बंदि कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कादरपुर जे वार्ड नंबर 2 ते जेको आहे उहा ज़मीनी बलदियाती इलेक्शन थी रही हुई, जंहिंजो अॼु जेको आहे JU आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट विच में मुक़ाबिलो हुयो। हिन इलाइक़े में टोटल 3 पोलिंगूं रखियूं वयूं ऐं इन खां अलावा जेको आहे 3500 वोटनि जो तादाद हुयो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई हुई। ASP DSP घोटकी सिक्योरिटी पाण जेको आहे संभालींदा रहिया ऐं हिन वक़्तु जेको आहे उहो पोलिंग जे ॻणप जो अमल जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। कुझु ई देरि में जेको आहे उहो रिज़ल्ट अनाउंस कयो वेंदो, जॾहिं त ॿिन्ही उम्मीदवारनि खे जेको आहे रिज़ल्ट जो इंतज़ारु आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सिक्योरिटी बि इंतिहाई सख़्तु कई वई आहे। ज़फ़रुल्ला, इहो ॿुधायो त वोटिंग जो टर्न आउट छा रहियो आहे? जी वक़्तु हिते मुकमिल तौर ते टर्न आउट जेको जी ॻाल्हि कजे त मुकमिल तौर ते नॉर्मल रहियो आहे, नॉर्मल खां बि घटि रहियो आहे, छाकाणि त हिते माना का बि अहिड़ी असांखे ॾिसण में न आई त माण्हुनि जूं को कतारूं हुजनि ऐं को माण्हू एतिरियूं लेननि में हुजनि। औरतुनि जो जेको वोट हुयो इंतिहाई घटि कास्ट कयो वियो आहे, मर्दनि जो वोट बि तमामु घटि कास्ट कयो वियो आहे। जेके हिते 3500 वोटनि जी तादाद आहे उन्हनि मां टोटल अंदाज़े मुताबिक़ इहो जेको आहे पंहिंजो 1000 वोट जेको आहे टोटल कास्ट थियो हुयो तमामु पोलिंग स्टेशन ते। टोटल केतिरा उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि हिन मकानी चूंड में हिन तक ते? वक़्तु हिन पोलिंग स्टेशन ते पंहिंजो 2 उम्मीदवार आहिनि हिन वार्ड ते जेके मदे मुक़ाबिला आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बशीर इनकलाबी भुट्टो आहे, जॾहिं त JU आहे तरफ़ां जेको आहे पंहिंजो बरकतुल्ला भुट्टो आहे, जेके हिक ॿिए सां मदे मुक़ाबिला आहिनि। ऐं हिन पोलिंग स्टेशन ऐं वार्ड नंबर ते जेको आज़ाद तौर उम्मीदवार हो उन पीपल्स पार्टी जे हक़ में हथु खयो हुयो। बहरहाल हिन वक़्तु जेके 2 उम्मीदवार आहिनि उन्हनि विच में ई मुक़ाबिलो जारी आहे, JU आहे ऐं पीपल्स पार्टी जो। उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ ज़फ़रुल्ला। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़मीनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जॾहिं त UC 13 सदर तां पीपल्स पार्टीअ जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे। यूनियन कमेटी मुराद मेमन जी चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जी हिकु ऐं भाण सैदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध में मकानी इदारनि जूं ख़ाली पियल सीटुनि ते ज़मीनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद हिन वक़्तु वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। UC 13 सदर तां पीपल्स पार्टीअ जे मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबिलो आहे, जॾहिं त यूनियन कमेटी मुराद मेमन जी चेयरमैन वारी सीट ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद तहरीक इंसाफ़ ऐं TLP उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। ॿिए पासे सखर जे 6 सीटनि घोटकी ऐं खैरपुर जी हिकु ऐं भाण सैदाबाद टाउन कमेटीअ जे 2 वार्डनि ते बि मुक़ाबिलो आहे। टंडो आदम कादरपुर ऐं फैज़गंज जी हिकु सीट ते पीपल्स पार्टी जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। फैज़गंज जी सूरत हाल मालूम कंदासीं। अमर शहर असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अमर, छा तफ़सील आहिनि? अमर शहर सां असांजो राब्तो न थी सघियो आहे, कोशिशि कंदासीं उन सां ॿीहर राब्तो बहाल थिए। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़मीनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो थियो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। अमर शहर सां असांजो राब्तो हिकु दफ़ो ॿीहर बहाल थी वियो आहे। अमर, छा तफ़सील आहिनि? अमर शहर सां राब्तो न थी सघियो आहे। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़मीनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि में 9 सीटुनि ते मुक़ाबिलो आहे। 121 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि।
यूसी 13 सदर तां पीपल्स पार्टी जे मुर्तज़ा वहाब जमात इस्लामी जे नूरुल इस्लाम में अहम मुक़ाबलो आहे। अमर शर सां हिकु दफ़ो ॿीहर राब्तो बहाल थी वियो आहे। अमर छा चवंदो? अमर शर सां राब्तो न थी सघियो आहे। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। अमर शर सां राब्तो बहाल थी वियो आहे। अमर छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल पकाचांग जे वार्ड 2 ते बलदियाती इलेक्शन अॼु थी आहे ऐं हिन वक़्तु जेका पोलिंग जो टाइम पूरो थियो आहे, ॻणप जारी आहे। पीपी जीडीए जी जेका मुक़ाबलो हुयो उमेदवारनि में जमा इस्लामी जो उमेदवार मैदान लथल आहे। पकाचांग जे 2 वार्ड जे जीडीए जो काउंसलर अमांदरी चांगरे पहुचण खां पोइ जनरल काउंसिल जी सीट ते अॼु इलेक्शन थी ऐं इलेक्शन लाइ 2 पोलिंग स्टेशन हाजी हुसैन शाह जिलानी गुड अज़ीज़ नाराई में ठाहियूं वियूं हुयूं ऐं जॾहिं जनरल काउंसिल में थींदड़ रीपोलिंग में पीपी जो उमेदवार ज़फ़र खासकेली, जीडीए जो उमेदवार वहीद अली चांग में कांटेदार मुक़ाबलो आहे। जंहिं ते अब्दुल अलीम जमा इस्लामी जो पुल मैदान में आहे। तव्हां ॿुधाईंदो सिकोड़ जे हिसाब सां सिकोड़ जे अंदरि सख़्तु कया हुआ 3 DSP SHO ऐं 120 जेको पुलिस हलकार मुक़ररु कया हुआ ऐं हिन वक़्तु जेको आहे उहा ॻणप जारी आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं जीडीए जे उमेदवारनि खे मुतवक़ो आहिनि त असां जेको सुभाणे रखंदासीं। जी मर्शर तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। सिंध में मकानी इदारनि जी ख़ाली पियल सीटुनि ते ज़िमनी मकानी चूंडूं पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण बाद वोटनि जी ॻणप जारी आहे।